अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाद खोसो शाद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अज दुलाब जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तन खे खुश आमदीद। अज दुलाब जी अपडेट्स ज़बरदस्त अपडेट्स मूं आंदी है तव्हांजे लाइ दोस्तों। एक खुशखबरी आंदी है, इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसो। अज तव्हां सां माशाअल्लाह बेहतरीन अपडेट शेयर करण वारो आहियां ऐं तव्हांजे लाइ कुछ नई ॻाल्हि भी करण वारो आहियां। सभिनी दोस्तनि नवें या पुराने सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे, हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसी लाइक सब्सक्राइब शेयर कयो त हलूं था पंहिंजी अॼु जी अपडेट की तरफ। आख़िर ताईं तव्हांखे ॾिसणो आहे दोस्तों। नंढो वीडियो ऐं वॾी अपडेट सां शेयर कंदो त महिरबानी कयो अॼु जी अपडेट पूरी ॾिसो। मुंहिंजे ख्याल में जे तव्हां अॼु अपडेट मिस कई दोस्तों पाण ॼाणियो। दोस्तों अॼु तव्हां ॾिसी रहिया आहियो त आचार जो ॾियारो आहे 20 तारीख़ आहे, सुभाणे 21 तारीख़। सुभाणे छाजो ॾींहुं आहे? दुलाब ड्रामे जी एंट्री जो ॾियारो आहे। जी हाँ दोस्तों, जंहिंजो इंतज़ारु महीननि खां वठी हर हिकु माण्हू करे रहियो आहे। दुलाब 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 लॻी पई आहे। हिन टाइम ते वञी तव्हां यूट्यूब ते सर्च कयो दुलाब खे त दुलाब फर्स्ट नंबर ते अचे थो हज़ारनि जी व्यूज़ सां गॾु। ऐं दुलाब जो प्रोमो भी हज़ारे व्यूज़ खणी वियो आहे। गुलाम सिंह चंद्रग्रहण जेका हवेली जेका भी ड्रामा हली रहिया आहिनि हुननि जो पूरा एपिसोड को एतिरो न वियो आहे जेतिरो हिकिड़ो ई प्रोमो एतिरा हज़ारे व्यूज़ खणी वियो आहे। इन जो इहो सबूत आहे दुलाब ड्रामो अचण खां पहिरियां ई फेमस थी चुको आहे। ऐं दुलाब एतिरो छो फेमस थियो आहे, कहिड़ी वजह आहे, इहो भी तव्हांखे ॿुधायूं था त छाजे करे दुलाब खे एतिरी जेको आहे न माण्हू रहनुमाई ॾियनि था ऐं दुलाब जो इंतज़ारु करनि था। दुलाब हिकु दोस्तों बेहतरीन सोप सीरियल आहे ऐं दुलाब में जेका कहानी आहे न उहा त अञा कंहिंखे पूरी ख़बर ई न आहे। उहो भी ड्रामो जेको आहे फेमस थी चुको आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो त वजह कहिड़ी आहे ऐं दुलाब सुभाणे ईंदो भी सही या न ईंदो। दोस्तों फरज़न मलिक खजूर साहब जे चवण जे मुताबिक़ त सुभाणे 21 तारीख़ ते ड्रामो अचणो आहे, लेकिन प्रोमो में इहा शइ कोन ॿुधाई वई त 21 तारीख़ ते ईंदो भी सही या न। प्रोमो सिर्फ़ु ॾेखारियो वियो त इहा ड्रामे जी कहाणी आहे। हाणे 21 तारीख़ ते अछा कारा सभु साम्हूं ईंदा, सुभाणे सॼी ख़बर पवंदी। ऐं अगरि न आयो त पोइ तव्हां खजूर साहब जे तनक़ीद कजो, असां ते न कजो। छाजे करे इहा शुरूआति उन कई आहे, असां न कई आहे। बहरहाल मां इहा ॻाल्हि करे रहियोसि, पंहिंजो मौज़ू ते अचां थो छाजे करे इन टाइम मतिलबु फेमस थी चुको आहे दुलाब ड्रामो। दोस्तों दुलाब ड्रामो हिकिड़ी वजह खां फेमस अॻे थी चुको आहे, जेको उन जो हिकिड़ो ई रीज़न आहे। वजह हीअ आहे दुलाब में जेका एक्टर आहिनि, ख़ासि करे आज़म मैंगल, जंहिंमें साईं निसार शाह, इजाज़ मल्हा ऐं इरफान शेख, मतिलबु जेका भी आहिनि, जीअं उम्मीद अली कलवड़, वॾा वॾा टोटल अदाकार बेहतरीन आहिनि। ऐं ॿियो इन जी कहाणी ज़हर ज़िंदगी सां गॾु कनेक्ट कई पई वञे लगातार इहे ई अपडेट्स आहे। ऐं लोकेशन भी साॻी आहे जिते ज़हर ज़िंदगी कामयाबु हिकिड़ो सोप सीरियल शूट कयो वियो हुयो, मीरपुर माथेलो। उन शहर में ख़ूबसूरत लोकेशननि ते ही शूट थियो आहे ड्रामो। ज़बरदस्त अपडेट्स आहे। ऐं हिन टाइम जेको खजूर साहब उन जी तबीयत भी नासाज़ आहे, कराची सिंध टीवी जे स्टूडियो में आहे। उन पंहिंजी लाइव भी अची करे ॿुधायो हुयो, तव्हां ॾिठो हूंदो या न? असां ॾिठो आहे फेसबुक ते लाइव अची करे उन वीडियो पंहिंजी शेयर कई, जंहिंमें हुनखे जेको आहे थेलियूं चढ़ी पियूं, ड्रिपां चढ़ियूं पियूं हथ ते। ऐं हू इन कोशिश में आहे त सुभाणे कहिड़े भी तरीक़े सां पहिरीं एपिसोड सिंध स्टूडियो में वेठो आहे त एडिटिंग जेका हली रही आहे त पहिरीं एपिसोड शुरूआति कई वञे सुभाणे खां, सूमर खां, कीअं भी करे। मूंखे भी पक 80% चांस आहे सुबुह एपिसोड हली वेंदी, लेकिन पोइ भी थोरो डाउट आहे जेको प्रोमो में न ॿुधायो वियो, इहो डाउट आहे। इन वजह खां असांखे शक पवे थो त जेको प्रोमो में न ॿुधायो मतां पोयां सूमर ते ड्रामो खणी वञनि, लेकिन ख़ुदा न ख़ास्ता ईअं न थींदो। हिन सूमर ते अचे जंहिं दोस्तनि इंतज़ारु कयो आहे, उन्हनि जो इंतज़ार जो घड़ियूं जीअं ख़तमु थियनि हेतिरो इंतज़ारु कयो आहे माण्हुनि। सभिनी ड्रामनि खे हिकु पासे करे इन हिकिड़े ड्रामे जो सभ खां वधीक इंतज़ारु कयो वियो आहे दुलाब जो। दुलाब सिर्फ़ु इन वजह खां कामयाबु थियो आहे दोस्तों। इंशाअल्लाह मुंहिंजो जेको असांजो अंदाज़ो आहे दुलाब कामयाबु सोप सीरियल आहे। ऐं इन जी इहा ई ख़ासियत आहे, कहाणी ऐं लोकेशन ऐं अदाकार सभु वॾा अदाकार, जंहिंजे करे माण्हू इन खे घणो सराहे रहिया आहिनि ऐं इन जी घणी अपडेट्स हलाई पई वञे। शुरू खां वठी असां भी अपडेट लगातार तव्हांखे सभिनी चैनल ते ॾींदो आयो आहियां। मां कॾहिं अपडेट दुलाब जी मिस न कई आहे। उन खां पोइ ॿियनि चैनलनि ते भी तव्हांखे अपडेट्स मिलंदी रही आहे। आहिस्ता आहिस्ता दुलाब ड्रामो पंहिंजा कन कढी ज़ाहिर थी चुको आहे। जॾहिं असां अपडेट ॾींदा हुआसीं माण्हू चवंदा तव्हां कूड़ था हणो, छाजो दुलाब ईंदो। हाणे तव्हां ॾिसो दुलाब सुभाणे तारीख़ में लॉन्च थियण वारो आहे, सुभाणे ऑन एयर थियण वारो आहे।
अॼु जा जेका कमेंट आहिनि थोरा उहे बि तव्हां शामिलु कयूं दोस्तो। तव्हां सभिनी दोस्तनि जा कमेंट आहिनि, उन खे पढ़ूं, ॾिसूं तव्हां कमेंट में छा लिखियो आहे, उन्हनि जा जवाब बि ॾियूं, पोइ अॻिते वीडियो खे वधायूं था। स्क्रीनशॉट कढी रखिया आहिनि तव्हां सभिनी दोस्तनि जा कमेंट। अवेस ख्वारो साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानी सुहिणा। अलनवाज़ सुमरो साहब लिखियो आहे, हर वीडियो में कूड़ था आणो। अॼु 18 तारीख़ आहे, साईं निसार शाखा स्कूल में पुछियोसीं त चवे पियो मूंखे ख़बर ई न आहे। अदा अली नवाज़ सुमरो साहब खे मां ॿुधायां, हीअ तुंहिंजो पुराणो मैसेज आहे 18 तारीख़ करो, असां कूड़ छो था आणो जानी? तो अगर साईं निसार शाह खां पुछी सघे तो उन खे ख़बर न आहे त खजू साहब खां पुछ, जंहिं इहा अपडेट ॾिनी आहे त 21 तारीख़ ते ड्रामो ईंदो। असां कूड़ छो आणो? असां छा जे लाइ कूड़ हणंदासीं? ख़बर त उन शुरू कई आहे न त 21 तारीख़ ते ड्रामो ईंदो। तव्हां उन खां पुछो, साईं निसार शाह खां छो था पुछो? जेको डायरेक्टर आहे उन खां पुछो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। ऐं वरी तव्हां असां ते इल्ज़ाम ॾियो था तव्हां कूड़ था आणो। भाउ असां कूड़ छो हणंदासीं? बरकत अल बलोच साहब वेरी गुड ऐं दिलि मोकिलिया थी, वॾियूं महिरबानियूं। अली साहब स्टिकर मोकिलिया आहिनि, ज़बरदस्त, वॾी महिरबानी सुहिणा। ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। सभु कमेंट तव्हांजा जेका अॼु शामिलु थींदा ऐं सुवाल जवाब जेका आहिनि उन्हनि जा बि मां जवाबु ॾींदुसि। मोहम्मद उमर साहब हथ जा स्टिकर मोकिलिया अथई, हथ मिलाइण जा, वॾियूं महिरबानी सुहिणा। ख़ुशि हुजो। दिलि गुलाब तव्हां मोकिलिया आहिनि मोहम्मद उमर भाउ, वॾियूं महिरबानियूं। नवीद दर साहब काफ़ी सारा दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्बजानी। अली नवाज़ भाउ लिखियो, अस्सलाम वालेकुम आदा, कैसे हो, आपकी तबीयत कैसी है? बिल्कुलु अली नवाज़ भाउ मां ख़ुशि आहियां, तव्हां ख़ुशि आहियो, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। दुलाब ड्रामे जो OST सॉन्ग नहीं आया है, बताओ अदा प्लीज़। अदा साईं मुंहिंजे ख़्याल में अॼु तमामु जल्द अची वेंदो, थी सघे थो शाम ताईं अची वञे। शाम मुंहिंजो वीडियो जी शाम ई पब्लिक थियो आहे, राति ताईं देरि ताईं अची वियो हुजे। जंहिं टाइम मां शूट करे रहियो आहियां हिन टाइम ते न आयो, पर अची वेंदो OST सॉन्ग। मुज़फ़र बुगियो साहब लिखियो आहे, ज़बरदस्त अदा, वॾियूं महिरबानियूं। मुशरफ़ बुगियो साहब, वॾियूं महिरबानी सुहिणा। असगर थीबो साहब लिखियो आहे, कल्ह ते हिकिड़े कमेंट कयो, चई त साईं इहो वेरिएंट जी वस्ती जी अपडेट भाऊ लिखियो मूं ॾे, त मां 3 महीना अॻु अपडेट ॾिनी हुई। उहो उन जे बारे में मां कल्ह ॻाल्हि कई त कंहिं सब्सक्राइबर इहा अपडेट ॾिठी हुई, भला मूं त न ॾिठी हुई। पोइ उन जे मुताबिक़ असगर थीबो साहब लिखियो आहे, अदा इहो कूड़ थो ॻाल्हाए, कूड़ो आहे, इन कूड़ी वीडियो असां न आहे, इन जी कूड़ी वीडियो असां न आहे ॾिठी, इहो सरासर कूड़ थो ॻाल्हाए। बिल्कुलु असगर थीबो साहब, उन जी वीडियो मूं बि न ॾिठी, जेको चए थो 3 महीना अॻु। ड्रामे जो नालो हाणे पोएं हफ़्ते अनाउंस थियो आहे, जंहिंमें खजू साहब ऐं उनजे डायरेक्टर अनाउंस कयो, असां अपडेट ॾिनी हुईसीं। वरी हीअ जेको आहे न ॻाल्हि भाऊ करे वियो, मिड़ई हिकिड़ो शो उछले वियो असांजे चैनल ते अची कमेंट करे। वरी महिरबानी असगर थीबो साहब ऐं शरीफ़ अली साहब दिलि मोकिलिया, लख कुर्ब अदा महिरबानी। जानी लिखियो आहे, अली मुराद बिजराणी खान लिखियो आहे, वॾी महिरबानी तव्हांजो बि सुहिणा, तव्हां दिलि बि मोकिलिया आहिनि। इंसाफ़ अली साहब दिलि ऐं नाइस लिखियो अथई, महिरबानियूं। शमन अली जतोई साहब दिलि मोकिलिया आहिनि, खोड़ सारा गिफ्ट, महिरबानी सुहिणा। ऐं अली नवाज़ साहब कमेंट में लिखियो आहे, अॼु जो प्यारो कमेंट आहे VIP आयो आहे, इहो तव्हांखे मां पढ़ी ॿुधायां त इन कमेंट में छा लिखियो आहे। अली नवाज़ भाउ लिखियो आहे, जी हा अदा यादि अची वियो, जानी जतोई ढोलू आहे, तव्हांजो मैसेज आयो हुयो अदा, तव्हांजी महिरबानी, अलाह ताला तव्हांखे सलामत रखे। अधे सां ई पुछियो हुयो त जानी जतोई कहिड़ो आहे, कल्ह वीडियो में मूं ॿुधाए छॾियो, उनजे कमेंट में बि मूं लिखियो हुयो ढोलू पत्थर दिलि वारो, ऐं ढोलू सां उहो मशहूरु आहे न। वरी कल्ह वीडियो बि मूं ॿुधायो हुयो, वरी अधे वीडियो ॾिठो, हेठो कमेंट लिखियो त अली नवाज़ भाउ वॾियूं महिरबानी, हाणे तव्हांखे ख़बर पइजी वई जानी जतोई कहिड़ो अदाकार आहे, लख कुर्ब। मज़र बुगियो दिलि मोकिलिया आहिनि, मज़र बुगियो सभु ज़बरदस्त लिखियो आहे, भाउ शाहिद बि लिखियो अथई, वॾियूं महिरबानी जानी, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं वहीद मिराणी साहब दिलि मोकिलिया आहिनि, राशिद अली साहब दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब जानी। नईम घांगरो साहब काफ़ी सारा दिलि कमेंट कया अथई, लख कुर्ब। ऐं अदाकार अली हसन चढ़ड़ पाण उन अची दिलि ज़बरदस्त लिखियो आहे, कमेंट ॾिनो अथई, वॾियूं महिरबानियूं। अली हसन भाउ लख ख़ुशि हुजो, लख कुर्ब, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, तव्हां माशाल्लाह सुठा अदाकार, प्यारा दोस्त आहियो असांजा। ऐं इन खे ॿियो जेको आहे मज़हर बुगियो साहब दिलि मोकिलिया आहिनि, खोड़ सारा अदा। मज़हर बुगियो साहब लिखियो आहे, भाउ शायदि दुलाब ड्रामे जी 3 स्पेल में अब्बास गुलो डाणो बि ईंदो, मूंखे ख़बर पई आहे, भाउ शायदि इहा जांच कर। अदा वाक़ई तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, मां इन जांच में लॻो पियो आहियां, तव्हांजो मां कमेंट पढ़ियो हुयो, जीअं मूंखे जवाबु मिलियो मां कंहिं न कंहिं वीडियो में ॿुधाए छॾींदुसि, अगरि इहो अची वियो त कमु ओके आहे सुहिणा। ऐं नवीदर साहब गिफ्ट मोकिलिया आहिनि, मज़हर बुगियो साहब सदा ख़ुशि हुजो लिखियो अथई, वॾियूं महिरबानी ॿिन्ही दोस्तनि जूं। वालेकुम सलाम बि लिखियो था, मज़हर बुगियो साहब लिखियो आहे, वॾियूं महिरबानी सुहिणा। इहो आहे अॼु जा कमेंट जेका मूं शामिलु करे छॾिया, सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं। मूंखे उमेदु आहे वीडियो तव्हां सभिनी दोस्तनि खे वणियो हूंदो। हाणे सुभाणे जो इंतज़ारु कयूं था, त दोस्तो ख़बर सॼी पइजी वेंदी। ऐं सुठा कमेंट कजो, लाइक कजो, शेयर कजो, हिन वीडियो जो लिंक जिथे किथे शेयर कयो, व्हाट्सअप ग्रुपनि में।
सुबुह वारे नए ड्रामे सां गॾु असांजी बि अपडेट ईंदी। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।